सांगड़ शहर ऐं ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 5 ॾींहं खां बरसात जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एडी कुंभर। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॼी सिंध जी सांगड़ ज़िले में बि जेको आहे सो मॉनसून जूं बरसातनि जो सिलसिलो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां जारी आहे। सांगड़ शहर समेत सांगड़ जे भरपासनि वारनि इलाइक़नि जंहिंमें पेरूमल, वर्कशॉप, टंडो मिठा खान, चोटियारियूं, अरोड़ोमेल, सिंजोरो, टंडो आदम, शहदादपुर जाम, नवाज़ अली समेत सॼे ज़िले में गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी जेको बरसात जो सिलसिलो आहे उहो जीअं जो तीअं जारी आहे। तेज़ बरसात आहे त केॾीमहिल हल्की बरसात आहे। बरसात सां गॾु जेको आहे सो तूफ़ान बि आहे। तूफ़ान सबबु काफ़ी जेके कखावा घर आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। उनखां सवाइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसातनि सबबु सांगड़ शहर जी जेका सूरत हाल आहे, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं सांगड़ जी मेन शाहरा हैदराबाद रोड ते। मुंहिंजे बैक साइड ते ॾिसी सघो था मुंहिंजे पस मंज़र में त बरसात जो जेको पाणी आहे उहो 2-2.5 फुट जेको आहे सो मेन शाहरा ते गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां वठी जेको बरसातनि जो सिलसिलो आहे उनखां पोइ पाणी बीहजी वियो आहे। अॼु बि कुझु देरि अॻु में सांगड़ में वक़फ़े सां बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। बरसात सबबु जेको आहे सो गर्मी जी शिदत में पिणु घटिताई आई आहे। हब्स ऐं उनखां सवाइ जेको गर्मी आहे उनजो ज़ोर जेको आहे सो उहो टुटी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ ज़िले में बरसातनि खां पोइ जेको फुटी जो फ़सुलु आहे या सारियाल फ़सुलु आहे उनखे पिणु कापारी धकु रसियो आहे। ज़रई ज़मीननि में बि जेको आहे सो 2 खां 3 फुट पाणी किथे किथे बीहजी वियो आहे। सांगड़ शहर जे हेठियां वारा इलाइक़ा आहिनि उहे पाणी में ॿुॾल आहिनि। काफ़ी रोड रस्ता जेके आहिनि ढंढनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। हुतां जा रहवासी जेके आहिनि उहे तकलीफ़ूं भोगण ते मजबूर आहिनि। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसातनि ऐं तूफ़ान खां पोइ मवासिलाती निज़ाम जेको आहे उहो पिणु दरम बरम आहे। गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी सांगड़ ऐं उनजे मुख़्तलिफ़ शहरनि जे जेको आहे बिजली जो निज़ाम आहे उहो पिणु डामाडोल लॻो पियो आहे। बिजली न हुअण करे नेटवर्क समेत ॿिया केतिरा ई मसइला उतां जे रहवासियुनि खे दरपेश आहिनि। तव्हांखे ॿुधायां त सांगड़ शहर में जेको बरसातनि जो सिलसिलो आहे उहो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी वक़फ़े सां जारी आहे।